जा टोटल वहशी घोड़ा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे अख अंदर लाड़ी जी बीह रहे इस्माइल अलैहिस्सलाम उन घोड़न में हिकिड़ो भलो घोड़ो चूंडियो उन ते सवारी कई दुनिया जो पहिरियों नबी ऐं पहिरियों इंसान जे घोड़े ते सवारी कई वो इस्माइल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमाए घोड़ो पालींदा करियो तव्हांजे ॾाॾे इस्माइल जी सुन्नत आहे इहो हुन जी सवारी आहे घोड़ो रसूल जी पसंद जी सवारी हुई छो त जिहाद जो आलो आहे हजाज बिन यूसुफ वटि हिकिड़ो घोड़ो हूंदो उहो घोड़ो वॾो होशियारु हूंदो सम्झो हुनजे मालिक जे घर में जेकॾहिं को ईंदो हो त हुननि खे इजाज़त वठणी पवंदी न त घोड़ो विढ़ंदो हा जेको माण्हू आयो न सो ॿी तरह ते पहिरीं घोड़े खे सलाम कंदो पोइ घोड़ो हिणकार कंदो हलियो वञ जे घोड़े खे सलाम न कई इजाज़त न वरितई त घोड़ो हमलो कंदो बग़ैर इजाज़त मुंहिंजे मालिक जे घर में आई निकर होशियार घोड़ा दुनिया में पिया हा घोड़े खे हिकिड़ो दफ़ो कस ॾेखारे छॾियो 100 सालनि खां पोइ वरी हुन कस ते आणियोसि भुलजंदो कोन अरब खां मुजाहिद निकिता मोहम्मद बिन कासिम वारा घोड़नि ते चढ़ी घेड़ी आया हेॾा हिंदुस्तान में कोई सॼी सिंध खे वरी सरटूं घुमी फिरी ख़ैरपुर में वञी तरसिया अरूड़ जो दरिया वेंदो उते जबल जे टकरी ते मोहम्मद बिन कासिम मस्जिद ठाराई अरूड़ वारी मस्जिद अञा ताईं बीठी आहे इहा मोहम्मद बिन कासिम जी ठारायल आहे घोड़नि ते आया हुआ मुल्तान ताईं मुल्क खे फतह करे सम्झो घोड़ा आया किथां हुआ रस्तो कहिड़ो आहे सम्झो रस्तो किथां आहे पोइ घोड़ो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो अची वियो जे हिकिड़े रस्ते तां पुरगो वाघ माथ कढीसि वरी उन रस्ते तां ईंदो सिधो पंहिंजे ॻोठ ईंदो घोड़ो कोन भुलबो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े हिकिड़ो बद्दू हुजे ॿाराड़ी जो हुन खां घोड़ो वरितो घोड़ो हुजे भलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हल मूंसां गॾिजी तोखे पैसा ॾियां घर अल्लाह जो रसूल घोड़े जे वाघ मां झलियो अचनि पिया बद्दू अचे पियो पोयां घोड़ो जो साहबा ॾिठो त वांक ॾिनो को चए हेतिरा दिरहम को चए हेतिरा मुंजा लॻा साहबा वांक ॾिनो त रसूलुल्लाह ताला फरमायो वांक न ॾियो घोड़ो मूं वठी छॾियो घोड़ो मूं वठी छॾियो त हू पोयां धणी पिया आयो न चइजो न न मूं विकियो ई कोन्हे वॾा वांक जॾहिं शुरू थिया न उहो फिरियो जी मूं विकियो ई कोन रसूलुल्लाह फरमायो तो विकियो चई न मूं विकियो ई कोन्हे तॾहिं हुन वरी बद्दू अचियो तो वटि को शाहिद आहे हज़रत ख़ुज़ैमा रसूल जो सहाबी बीठो चई आऊं शाहिद आहियां घोड़ो न विकियो तव्हां वरितो रसूलुल्लाह फरमायो ख़ुज़ैमा जॾहिं असांजो सौदो थियो तेॾी महिल तूं त कोन हुए पुछाई जी वेॾी चईसि अवां जेका ज़बान मुबारक मां ॻाल्हि करियो था उनजी असां तस्दीक कई बाक़ी इन जी तस्दीक न करियां ऐं हीअ जो चओ पिया त मूं वरितो आहे त अवी सच आयो हू कूड़ो आहे न अवांजे हर ॻाल्हि जी असीं तस्दीक करे चुका आहियूं कलमे जी क़ुरान जी क़बर जी क़यामत जी अलाह जी मलाइकनि जी जन्नत जी जनम जी जेका तव्हां ज़बान मुबारक मां ॻाल्हि कई असां उनखे मञियो हीअ बि तव्हीं पिया ॻाल्हि करियो असीं न मञूं रसूलुल्लाह ने फरमाया अॼु खां वठी ख़ुज़ैमा तूं आहीं त हिकिड़ो पर जिते बि को तो शाहिदी ॾिनी तो हिकिड़े जी शाहिदी ॿिनि माण्हुनि जे बराबरि लिखबी इहो ख़ुज़ैमा पोइ हिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोड़ो हुनखे वापसि कयो ॾियां ई काए वञे पंहिंजो कोन था वठो अल्लाह ताला तोखे हिन घोड़े में बरकत ई कोन ॾींदो अल्लाह जो रसूल इहा इहे लफ़्ज़ फरमाया रब तोखे हिन घोड़े में बरकत ॾींदो ई कोन काए वञ घोड़ो काए वञी घर वधी सुबुह जो उथे त घोड़ो मोह पियो इहो हज़रत ख़ुज़ैमा जंहिं रसूल जे लाइ शाहिदी ॾिनी सो डोड़ंदो अचे साईं मूं राति ख़्वाब ॾिठो आहे कहिड़ो मूं ख़्वाब ॾिठो आहे त आऊं तव्हांजे पेशानीअ जे मथां सजदो पियो करियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बर वक़्त से लेटी पिया सुम्ही पिया पाण फरमाए हलिया मुंहिंजे पेशानी ते सजदो कर दो तुंहिंजो ख़्वाब सचो थी इहो हज़रत ख़ुज़ैमा वॾे शान वारो साहबी हो वॾे शान वारो साहबी घोड़नि
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारत कई आहे। हाँ, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो साहिबी आयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई साईं ॻाल्हि ॿुध, जन्नत में घोड़ा हूंदा? पाण फरमाई छो? छो त जेको जंहिं शइ जो मवाली हूंदो न उहो हुनजी पुछा कंदो। हिकिड़े माण्हू मूंखां पुछियोसीं जन्नत में नसवार हूंदी? मवाली जो नसवार दादा जन्नत पाक शइ आहे, उनमें अल्लाह ताला जे तरफ़ां दिलि में ख़्याल ई सुठा ईंदा, बुरा बुछड़ा ख़्याल अल्लाह ताला दिलि में आणींदो ई कोन। जन्नत पाक शइ आहे।